मेयर कराची बैरिस्टर मुर्तज़ा वाब हुब कैनाल जो दौरो कयो। मेयर कराची सां गॾु MD वाटर कारपोरेशन इंजीनियर असदुल्ला ख़ान बि गॾु हुयो। दौरे जे मौक़े ते PD हुब कैनाल सिकंदर ज़रदारी समेत आला अमलदार पिणु मौजूदु हुआ। मेयर कराची नएं हुब कैनाल जी तमीर ते जारी कम जो मुआइनो कयो। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे मेयर कराची मुर्तज़ा वाब चयो त कराची में सभ खां वॾो मसइलो पाणी जी खोट जो आहे। पाणी जी खोट खे ख़तमु करण लाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी जी आला क़यादत जी हिदायत ऐं सिंध हुकूमत जी ताउन सां भरपूर क़दम खंया विया आहिनि। मुर्तज़ा वाब चयो त सिंध हुकूमत कराची में पाणी जी फौरी इज़ाफ़े जे लाइ नएं हुब कैनाल जी तमीर ऐं पुराणे हुब कैनाल जी बहाली जो मंसूबो शुरू कयो वियो आहे। हुब कैनाल मंसूबे ते तेज़ी सां कमु जारी आहे। नएं हुब कैनाल जी तमीर जो मंसूबो अगस्त 2025 ताईं मुकमल कयो वेंदो। पुराणे हुब कैनाल जी बहाली जो मंसूबो दिसंबर 2025 ताईं मुकमल कयो वेंदो।